शिकारपुर ऐं नापरकोट समेत मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस नफ़री गौसपुर शहर जे मोचीपाड़े में मोहम्मद हसन मीराणी ऐं हाजी मिस्री सुमरो जे घरनि ते चढ़ाई करे घर भातियुनि मथां तशद्दुद ऐं भञ डाक करे ॿिनि औरतुनि समेत 5 ॼणनि खे खंबे खणी वई। वाक़े बाद भरपासे जे माण्हुनि में सख़्त हिरास ऐं ख़ौफ़ पखिड़िजी वियो। पुलिस जे वञण बाद आसपास जे घरनि मां सवे माण्हू रोडनि ते निकिरी आया ऐं पुलिस जी मुबैना ॾाढाइनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन मौके ते मुतासिरीन हाजी मिस्री, लियाकत मलक ऐं नूर मोहम्मद एहतजाज कंदे चयो त नापरकोट पुलिस चादर ऐं चौदीवारी तक़दुस खे पायमाल करे घर भातियुनि खे तशद्दुद जो निशानो बणायो। असांजे औरतुनि ऐं नौजवाननि खे बिना जवाज़ खंबे खणी वई आहे। असां संदनि ख़िलाफ़ हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कंदासीं। हिननि IG सिंध DIG लाड़काणू ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त बिना कंहिं देर जे असांजे एहतजाज जो नोटिस वठी असांजा माण्हू ऐं औरतुनि खे आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जे दायरे खे वधायो वेंदो।